साल 1851 ईस्वीअ में सिंध जो कमिश्नर सर बार्टल फ्रेयर मुक़ररु थियो। संदसि दौर में सिंधी ज़बान जे लिखत लाइ भरपूर कमु थियो। अरबी रस्मुल ख़त में राइज करे सिंधीअ खे दफ़्तरी ॿोली ठाहियो वियो। इन खां अॻु आफ़ीसनि में फ़ारसी ॿोली लिखी वेंदी हुई। बार्टल फ्रेयर जे दौर में सिंध अंदरि तपेदारनि, कारदारनि ऐं मुख़्तियारकारनि खे मुक़ररु कयो वियो जीअं रेवेन्यू जूं वसूलियूं थी सघनि ऐं संदसि दौर में रस्ता ठाहे उन ते पथर हया विया। फ्रेयर जे वक़्त में थरपारकर अंदरि 3 स्कूल नंगर पार्कर, इस्लाम कोट ऐं मिठीअ में क़ाइमु थिया। स्कूलनि जा मास्तर अहमदाबाद मां घुराए 35 रुपया फ़ी मास्तर माहवार ते मुक़ररु कया विया जेके गुजराती ॿोलीअ में तालीम ॾींदा हुआ। इन्हीअ खां अॻु घरनि में अधु अख़री पढ़ाई वेंदी हुई। नंगर पार्कर में 101 छोकिरा, इस्लाम कोट में 34 छोकिरा ऐं मिठीअ में 35 छोकिरा दाख़िल थिया हुआ। साल 1854 ईस्वी में सर बार्टल फ्रेयर पाण थर ऐं पार्कर जे इलाक़नि जो दौरो करे बटाई वारे निज़ाम खे ख़तमु करे उन जी जाइ ते ढल वारो वसूल लागू कयो। उन ॾस में क़ाइम मक़ाम डिप्टी कमिश्नर मिस्टर शॉर्ट पाण इलाक़नि जो दौरो करे ढल जी हद मुक़ररु कई। दिसंबर 1855 ईस्वीअ में ज़मीननि जी माप कई वई। कराची वारो फ्रेयर हॉल सर बार्टल फ्रेयर जे नाले सां मंसूब आहे।